सेवण में वधंदड़ मंशा के कारोबार खिलाफ समय शहरी रोडन ते निकिरी है। असां मुतालबो कंदा वज़ीर आला के IG सिंध के SSP जामशोर के हिनके तमाम सीरियस वरतो असां मंशात के फिल फोर बंद कयो वञे। असां सिंध गवर्नमेंट का मुतालबो था कयूं त सेवण समेत ज़िले जामशोरे तोड़े सिंध मंझां मंशात जा बंद कया वञनि। मुतालबो कंदासीं CM साहब खां ऐं MNA साहब खां त इन पुलिस जेका उनजी सहूलियतकार बणियल आहे ऐं जिते त उन्हनि खे लगाम ॾेई उन्हनि खे पाबंद कयो वञे त इन मंशा जे हींअर नासूर मां असांजी जल्दी जान छॾाई। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे ती जेका सिंध में हलंदड़ मंशियात आहे उन खे ख़तमु कई वञे। असीं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां अपील था कयूं त खुदारा सिंध जे नौजवाननि खे इन मंशिया जी वबा खां बचायो। एहतजाज कंदड़ शहरनि IG सिंध DIG हैदराबाद समेत ज़िम्मेवार अमलदारनि खां मुतालबो कयो त बिना देर जे सेवण मां मंशात जा अड्डा बंद कराए ऐं बलोच पुलिस अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज वारी तहरीक वारो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध TV न्यूज़, सेवण शरीफ।